अवां ॾिसी रहिया सिंधकाज़ न्यूज़। दादू मां रिपोर्ट ॾेई रहियो आहे असांजो नुमाइंदो अब्दुल खलील खोखर। दादू में राब्ता कमेटी ऐं सिविल सोसाइटी दादू पारां वधंदड़ महांगाई, ज़िले जे इदारे में थींदड़ करोड़ रुपयनि जी करप्शन, अलानियल बिजली, लोड शेडिंग, सुई गैस जे हथरादू बहिरान, म्यूनिसिपल कमेटी, रेवेन्यू मुख्तियारकार दादू, सिविल अस्पताल दादू, DHO ऑफिस दादू, फूड डिपार्टमेंट, पब्लिक हेल्थ यूनियन काउंसिल, जिला काउंसिल, ट्रेजरी ऑफिस, तालीमी इदारा, रजिस्ट्रार ऑफिस समेत दादू ज़िले जे सरकारी ऐं खानगी इदारनि में करप्शन खिलाफ़ अगवान चेयरमैन गुलाम मुस्तफ़ा जावनी, आरिफ जमाली, मुख्तियार अहमद जतोई, सिकंदर सोलंकी, जुल्फकार हुनड़ ऐं फहद गुरमानी जी अगवानी में प्रेस क्लब दादू अॻियां अलामती बुख हड़ताल करे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, नेब चेयरमैन ऐं एंटी करप्शन खां मुतालबो कयो त दादू ज़िले में हर महीने इदारनि में अरबे रुपयनि जी थींदड़ करप्शन जी शफ़ाफ़ जांच करे DC दादू ऐं इदारनि जे ऑफिसनि खे हटाए ज़िले ऐं तालुके अंदरि ईमानदार ऑफिसर मुक़ररु करे दादू जे अवाम सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।